जय झूलेलाल, मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 3 अक्टूबर 2023 सूमर जो ॾींहुं, हिंदू महीनो कार्तिक मास कृष्ण पक्ष जी बीज तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे स्थान परिवर्तन करण जे लाइ अॼु ॾींहुं तमामु लाभदायक साबित थींदो। स्वास्थ्य हुननि जो साधारण रहंदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन जी प्राप्ति थी सघे। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलण सां धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं हुननि जे लाइ आनंददायक हूंदो। स्वास्थ्य हुननि जो सुठो ई रहंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल में कोई विघ्न या बाधा सताइण जी आशंका आहे, त घर मां निकिरण खां पहिरियों 11 दफ़ा ओम श्री गणेशाय नमः चई करे निकिरंदा त भगवान गणेश सभु विघ्न तव्हांजा दूर कंदा। स्वास्थ्य तव्हांजो सुठो ई रहंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु डप या घबराहट महसूस जे साण साण कॉन्फिडेंस थोड़ो लो महसूस थी तो सघे, त हुननि खे पंहिंजी ऑरा ऐं एनर्जी तमामु पॉजिटिव रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। स्वास्थ्य हुननि जो सुठो रहंदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन जी प्राप्ति थी सघे। भगवान शिव जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे घर वारनि मां या पंहिंजे दोस्तनि मां या पंहिंजे संतान पक्ष सां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। हुननि जो स्वास्थ्य अॼु साधारण ई रहंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। हुननि जो स्वास्थ्य तमामु उत्तम रहंदो ऐं ॾींहुं भी अॼु जो आनंददायक हूंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अगर कोई नओ कम शुरू करणो हुजे या पार्टनरशिप में भी कोई कम करणो हुजे, अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक थींदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। अॼु हुननि जो मन भी खुश रहंदो ऐं ॾींहुं सुखपूर्वक गुज़रंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॾींहुं हलाइणो आहे, न त कंहिंसां वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। अॼु हनुमान जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य ठीक ही रहंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। कार्यस्थल ते तव्हांखे धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। अॼु भगवान शिव जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु कोई वॾो कार्य सिद्ध थियण जी संभावना आहे। मान सम्मान ऐं प्रतिष्ठा भी अॼु समाज में हुननि खे मिली थी सघे। अॼु स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं आनंददायक हूंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति, साण ई साण यश ऐं कीर्ति भी हुननि खे प्राप्त थींदी। कार्यस्थल ते हुननि जो मन अॼु तमामु खुश रहंदो, त ॾींहुं सुखपूर्वक गुज़रंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु कोई भी वॾो इन्वेस्टमेंट या नओ कम शुरू करण अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी या अधिक धन खर्च थियण जी आशंका आहे। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य अॼु साधारण ई रहंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। नारियल। त अॼु जे एपिसोड में ॿुधाईंदासीं नारियल जी छा महत्वता हूंदी आहे पूजा में। त चवंदा आहिनि कि नारियल जेको आहे उहो तोरण कोई भी पूजा खां पोइ तमामु शुभ मञियो वेंदो आहे। नारियल जो जेको मथो हिस्सो हूंदो आहे उहो वारनि जे तुलना बराबरि हूंदो आहे। जेको ॿाहिरि जो हिस्सो हूंदो आहे उहो सर जो हिस्सो हूंदो आहे।
ऐं जेको अंदरिनो हिस्सो हूंदो आहे हुनखे दिमाग़ चइबो आहे। त पहिरें ज़माने में माण्हू बलि ॾींदा हुया, त कलयुग में जॾहिं भॻवान शंकराचार्य हिन पृथ्वी ते अवतरित थिया हुया त हुननि बलि प्रथा बंदि कराए करे नारियल तोड़ण जी प्रथा शुरू कई अथऊं। ऐं असांखे यादि रखिणो आहे जॾहिं बि नारियल तोड़बो आहे उहो शुभ संकेत मञियो वेंदो आहे ऐं भॻवान हुन सां प्रसन्न थींदा आहिनि। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे रीमा जी जो, जेके मुंबई महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जे हर कार्य में कोई ना कोई विघ्न थो अचे। त रीमा जी, तव्हांजी कुंडली जे हिसाब सां तव्हांखे हिकु ॾींहं जी पितृ शांति जी पूजा कराइण खपे। थी सघे त कंहिं ज्योतिर्लिंग जे स्थान ते वञी करे इहा पूजा कराइजो। हुन खां पोइ 40 ॾींहं ताईं तव्हां हिकदमि शांतीअ सां पंहिंजा ॾींहं गुज़ारिजो त रिज़ल्ट अचणु शुरू थी वेंदा। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई, वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजी कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।